बाबा चुप करो खामोश मखदूम नूह जी धरती जा हाला जा मुझा भावर दोस्तों मां तव्हांखे जस्तो ॾियां पियो त हेॾे वॾे इंतज़ार के बावजूद भी तव्हां हेॾे वॾी तादाद में हिते इस्तक़बाल लाइ बीठा आहियो। ऐं बुनियादी ॻाल्हि इहा ई आहे त हीउ वक़्तु पियो थो गुज़रे। असां निकितासीं अगस्त में जॾहिं जुलाई में संदर जदाई साहब जे बारे में ख़बर पई उन महिल माण्हुनि खे एतिरी ख़बर कोन हुई। जॾहिं साईं ज़ैन शाह सरदार रहीम साहब ऐं असां वेही फ़ैसिलो कयो त बाबा हिनखे असांखे आगाही मुहिम खे अॻिते करणो आहे, बेदारी मुहिम खे अॻिते करणो आहे। पर मां तव्हांखे जस्तो ॾियां त बेदारी हाणे हिकिड़ी मुनज़म तहरीक में तब्दील थी चुकी आहे। हाणे हीअ तहरीक रुकण वारी न आहे। असां कंहिंजे हक़ ते दाड़ो कोन दाड़णु चाहियूं, पर असां कंहिंखे इहा इजाज़त बि न ॾींदासीं त को असांजो हक़ खसे। पाणी जी हीअ मामलो अहिड़ो सेंसिटिव आहे। पाणी जो मामलो हीअ अहिड़ो मामलो आहे जेको कंहिं वक़्तु बि सॼे हिन वफ़ाक़ खे लोड़े सघे थो पियो, सॼे हिन मुल्क खे लोड़े सघे थो पियो। इहो हमेशह हक़ हूंदो आहे लोअर रायपेरियन जो, हेठियनि इलाइक़नि जो, त हुननि खे पाणी पूरो मिले। पर हे ॾिठो वञे थो पियो त मुसलसल 91 वोट रिकॉर्ड थियो, असां हुनखे क़बूल कयोसीं। चयूं त 114 में पाणी आहे, असां चयोसीं त पाणी न आहे। इहो साबित थियो त पाणी ओतिरो न आयो, सिस्टम में पाणी कोन आयो। तॾहिं बि चश्मा झीलम लिंक, तोसा पंजन लिंक इहा हलंदी रही, 12 महीना हलंदा रहा। असां हुनखे बि बर्दाश्त कयोसीं। असां चयोसीं बाबा सतलज रावी ब्यास तां निकिरी छॾियो आहे, पर तंहिं हूंदे बि तव्हांजी जेका कमांड एरिया आहे असां सिंध ताईं ज़रूरत पूरी था कयूं। पर हाणे वक़्तु उहो अची वियो आहे जिते उहो असांजी बुनियादी ज़रूरतुनि ते बि जोड़ो था चोरी था कनि पिया। हाणे मसइलो न साईं ज़राअत जो रुॻो न आहे, पर शहर जो मसइलो आहे। असां सभु शहर हुतां शुरू था कयूं। हालांकि बरसांतो आहे पियो सिंधु दरिया, कोटी बराज ते अॼु जितां हेठि ॾिसो त रुॻो वारी थी हुजे, 9 महीना वारी आहे। इहो कोटली ते पाणी न पहुतो त मूंखे ॿुधायो त हैदराबाद जी